अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कांध तुझे पांधरी सीअ मरां सभ रात, कामिल कपा हुन में न झप अचे झात, अची जे प्रभात ताऊं सीअ न सारियां, भलारे भिट धणी जे भलारे बैत सां। मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो, उन्हनि सभिनी सॼणनि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 30 जून अरबा जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर, अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां सभिनी सॼणनि लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि अव्हां जो मुर्कूं मेरियूं न थियनि, धरती लाइ जीअंदा रहो, वतन सां वफ़ाऊं निभाईंदा रहो, शाल सलामत हुजो। प्रोग्राम में असीं शामिल कंदा आहियूं उहे किताब जिन में ॼाण जा अमुल ख़ज़ाना हूंदा आहिनि, उन सां गॾोगॾु सिंध जी उहा लाज़वाल तारीख़ हूंदी आहे जंहिंमां सिखण ऐं परखण लाइ असांखे घणो कुझु मिले थो। असीं अव्हां जी ख़िदमत में किश्तवार नावल पेश करे रहिया आहियूं, पड़ाॾो सोई सॾ जूं किस्तूं। हीअ नावल ख़ूबसूरत लेखक, कहाणीकार ऐं अमुल इंसान सिराज जो लिखियलु आहे। हिन नावल में तुरखान जो उहो कहरी दौरु आहे जॾहिं सिंध जे माण्हुनि मथां हमला थिया पए ऐं सिंधियुनि खे ग़ुलामी तरफ़ धिकियो पियो वियो। हीअ उन दौर जी ॻाल्हि आहे जॾहिं सिंध जे माण्हुनि वतन ख़ातिर पंहिंजे जान जा नज़राना बि ॾिना थे त सुजाॻी जा सॾ बि वरणाया पए, जॾहिं ठठो इल्म जो मर्कज़ हो। जी हा, नावल आहे पड़ाॾो सोई सॾ ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था नावल जी नाई किस्त, पड़ाॾो सोई सॾ। रात जो पहिरियों पहर गुज़रियो त सिंध जो सुहिणो आसमान पे ॼण निंडाखरो थी अखियूं ॿूटण लॻो हो। रखी रखी तारण पाण खे सुजाॻ रखण लाइ टिमकण थे शुरू कयो। चंड पे तारण खे उजागे जा वेण ॾियण लॻो हो। उन थधेरी निंडाखड़े वायुमंडल में घुंघरनि ऐं दफ़ जो ओपरो आवाज़ वराका ॾींदो, पड़ाॾा कढंदो संघार जे कन ते पियो। जानण बि इहो आवाज़ ॿुधो हो ऐं ॿिन्ही ॼण त हिकिड़े ई दिलि सां सोचींदे घोड़नि खे अड़ी हईं। घोड़नि भड़को खाई रहियल रत सत संभाले विख वधाई। परियां सॾ पंध ते हिननि खे शोलनि जी रोशनी टिमकंदे नज़र आई। जीअं जीअं वेझो पवंदा विया तीअं तीअं पाछोला मच्छरनि जे सोझरे में नचंदा नज़र आया। वण जे हिक झुगटे अॻियां अची उन्हनि केतिरनि माण्हुनि जे खिलण ऐं टहक ॾियण जा आवाज़ ॿुधा। जानणे संघार कुझु वक़्तु घोड़नि खे ईअं टहलाईंदा रहिया ऐं साॻे वक़्तु पंहिंजे अॻिएं कदम ते चुपचाप सोचींदा रहिया। कुझु सोचींदे जानण चयो, संघार भाऊ, कोकलताश ते मुंहिंजो हक़ आहे, तव्हांजो ख़्यालु रखजांइ। संघार पहिरीं त जवाबु ॾिनो, पर पोइ हिकु डिघो साह खणंदे चयाईं, जानण, पंहिंजे ज़ाती वेर खे सिंध जे झेड़े खां मथां सम्झी। सिंध जो झेड़ो बि त असांजो ज़ाती झेड़ो आहे अदा। चई सच थो, पर असांखे पहिरीं उहो ख़त हथ करिणो आहे जेको कोकलताश कंधार खणियो थो वञे। जेकॾहिं कोकलताश मरी पियो त ख़त मिलणु ॾुखियो थी पवंदो। संघार खे सम्झाईंदे चयो। जानण कुझु सोच में पइजी वियो। हुन चुपचाप घोड़नि खे ॿधी आहिस्ते आहिस्ते हुननि तंबुअनि ॾांहुं वधणु शुरू कयो। हुननि सलाह इहा बिहारी त लिकंदे लिकंदे हू कोकलताश जे तंबू में घिड़ण जी कोशिशि कंदा ऐं कोकलताश खे मारण जो डप ॾियारे ख़त हथ करे अटकल सां निकिरी ईंदा। पर तंबुअनि जे वेझो पहुचण ते हुननि जेके ॾिठो त वरी उमालक हुन जे दिलनि में ज़ाती वेर जो अहिड़ो ज़हर फैलाए छॾियो जंहिंमें इंसान सिर जो साॻियो विसारे वेंदो आहे। उहो ज़ाती वेर ज़ाती नफ़रत खां बि वधीक चिचलाईंदड़ हो। अहिड़ो वेर जो इंसान ते ज़ुल्म जे रद्द अमल तौरु पैदा थींदो आहे। हुन ॾिठो त हिकु गोल दाइरे में विहारो खन तुरखान वेठल हुआ। हिकिड़े मसनद ते कोकलताश वेठल हो। सस हथ में अंगूरी जो जाम हो ऐं सस गोॾे ते हिकु ख़ूबसूरत साकी लेटियल हो जंहिंजे गलनि ते हथ फेरे रहियो हो।
संसन नज़रूं दायरे जे विच ते खुतल हुयूं। दायरे जे पूरे विच ते ततल टांडा पखड़ियल हुआ, जिन ते ॿ सिंधी टिप ॾेई रहिया हुआ। ॿ टे तुरखान भालनि जे चौंकनि सां हुननि खे टांडनि ते नचाए रहिया हुआ ऐं ॿ गभरू साकी घंघरू ॿधल दफ़ वॼाए रहिया हुआ। बाक़ी वेठल तुरखान टहक ॾेई खिली रहिया हुआ। किन जे बग़ल में गभरू साकी लेटियल हुआ, जे हुननि जे खिले टहकनि जे शोर में सिंधी पाण खे टांडनि जी सेक खां बचाइण लाइ टिप ॾींदा थिए विया। उहो मंज़र एतिरो चिचलाईंदड़ हो जो संघार पंहिंजी चप खे चक हणी फटे विधो ऐं ख़ुदि पंहिंजो ई रतु हुनजी निड़ी में कंहिं ॼर वांगुरु साड़ींदो महसूसु थियो। जाननि जा हथ बि पंहिंजे भाले में खुपी विया ऐं पोइ हिके वक़्तु ॿ भाला हवा खे तीर वांगुरु घुमाईंदा कोकलताश जे सीने में खुपी विया। संघार जाननि खे हल्को इशारो करे पाण टांडनि जे भर में वेठल हिकु तुरखान ॾांहुं ईअं लोह विधी जो ज़रे घटि पाण बि टांडनि में किरियो हो। तुरखान बूथ भर वञी टांडनि में किरियो ऐं हुनजे वात मां निकिरंदड़ केक बि ॼण टांडनि ते सेकजी निकिती। उहो सभु कुझु एतिरो जल्दी थियो जो तुरखाननि खे सम्झ में न आयो। केतिरा त नशे में एतिरा चूर हुया जो हुननि उनखे बि तमाशो सम्झी वधीक टहक ॾियणु शुरू कया। संघार किरियल तुरखान खे उते छॾे ॿिए तुरखान ॾांहुं रुख रखियो। उहो तुरखान कुझु पुठि भरो बीठल हो ऐं ख़तरो महसूसु कंदे जीअं भाइलो पोइते वारियाई, तीअं संघार जो हिकिड़ो हथु भाले जे विच ते खुपी वियो। ॿिए हथ जे पुठिसां कुहाड़ी वांगुरु हुनजे कुल्हे जे फण हेठां अहिड़े ज़ोर सां हयाई जो तुरखान सूर खां ॿीणो थी वियो। भाले मां संस हथ छॾाइजी वियो ऐं उते ई ढेर थी किरी पियो। संघार ॼण त अखियूं पूरे उहो सभु कुझु कंदो थिए वियो। कावड़ खां हुनजे अखियुनि अॻियां अलाए कहिड़ा दुंद छांइजी विया हुआ, जिन मां हुनखे फ़क़्ति तुरखान ऐं तुरखान नज़र अची रहिया हुआ। जेके तुरखान नशे में हुआ से पाण बचाइण कारण भॼण बदिरां उते ई करुंडड़ा थी धरती में लिकण जी कोशिशि करण लॻा। संघार जो भालो खिमण वांगुरु संदन निर्गढ़ फाड़ींदो, सीना चीरींदो हिकु नई विजा सां चिमकंदो रहियो। जिन तुरखान में अञा कुझु होश हो, तिन मां के भॼण जी कोशिशि में वञी ततल टांडनि में किरिया। तुरखान जे रड़ियुनि ऐं दाहनि सां गॾु संदन हंज में लेटियल साकियुनि जूं कीकूं आसमान ॾारण लॻियूं। संघार ते ॼण को भूत सवार हो ऐं भाले सां गॾु हुन पंहिंजे लतनि ऐं थफड़नि सां तुरखान ऐं साकियुनि खे टांडनि में धिकणु शुरू कयो। टांडनि ते नचण वारा सिंधी हैरत मां ई ख़्वाब जहिड़ो मंज़र ॾिसंदा रहिया, पर पंहिंजे वाहिरू खे अकेलो सिर ॾिसी पाण टांडनि खां ॿाहिरि निकिरी वेही रहण बदिरां किरियल तुरखान जा भाला खणी पंहिंजे दिलि जूं बाहियूं कढण बीही रहिया। हुननि खे पंहिंजा सड़ी आंगुर थियल पेर बि विसरी विया। पेरनि जे छालनि खां वधीक हू दिलनि जे छालनि जी बाहि छंडण बीही रहिया। जंहिं तुरखान खे हुननि किंजंदो किरकंदो थिए ॾिठो, उन जी कुंज कुर्क खे हुननि हमेशह लाइ बंदि करे थे छॾियो। जॾहिं जानण कोकलताश जे तंबू मां हिकिड़ी शाही पेती खणी ॿाहिरि निकितो, तॾहिं हुन जेके ॾिठो सो एतबार जोॻो न हो। मशरनि जी भड़कंदड़ रोशनी में संघार खे हिकु सीसी बदिरां 10 सीसियूं नज़र आयूं। ॾाको खन तुरखान उफट मुआ पिया हुआ। के तुरखान टांडनि मां निकिरण जी कोशिशि में हुआ त नचण वारा हमरा उनखे दग लाहींदा थिए विया। ॿ चार तुरखान शायदि जान बचाए भॼी निकिता हुआ। 2-3 साके पंहिंजे मुंहं खे ॿाहुनि सां ढके सुॾका भरे रोई रहिया हुआ। संघार जानण खे ॾिसी परियां ई सुवाल कयो, जानण ख़त मिलियो? हाउ, हिन पेती में समुरियुनि सुखड़ियुनि पाखड़ियुनि सां ख़त बि मौजूदु आहे, जानण जवाबु ॾिनो। संघार जे मुंहं जी तणक ढरी थी वई ऐं हू वधी कोकलताश जे भर में अची बीही रहियो। का घड़ी हूअ बि हिकु टिक कोकलताश जे मड़ खे ॾिसंदा रहिया, जंहिंजे सीने मां रत वही सॼी मसनद खे ॻाढ़ो करे छॾियो हो। संघार जानण जे कुल्हे में ॿांह विझी चयो, अदास जे वेरनि मां हिकिड़ो त घटि थियो। हुननि मुड़ी बिन सिंधी हमराह न ॾिठो ऐं जिन खे वरी पेरनि जे छालनि फुफींदड़ पट ते विहारे छॾियो हो ऐं हू थधी थधी मिटी पेरनि ते विझी रहिया हुआ। हाल अहिवाल ॾियण ते हुननि ॿुधायो त हू ॿिए भाइर हुआ। हीअ संदन ई बनी हुई ऐं थोरो ई परियां संदन अन जो घर हो। तुरखाननि जे अन खणी वञण जे डप खां हू खरे ते चौंकी ॾेई रहिया हुआ त ओचितो हिननि तुरखाननि हितां लंघंदे खेनि ॾिसी वरितो। बसि पोइ त रे गुनाह खेनि झले आया ऐं रोशे ख़ातिर चयाऊं त सिंधी तुरखान जा ग़ुलाम हुआ, उन करे हूअ ॿिए समूरनि तुरखान जा पेर धारींदा। इनकार करण ते हिननि
पहिरीं त खेनि लतनि ऐं मुकनि सां ॾाढी मार कढी, पोइ गोश्त पकाइण वारनि टाडनि ते खेनि नचाइण शुरू कयाऊं। जानण खां रहियो न थियो ऐं चयाऊं, भाउ जेसीं सिंध ग़ुलाम हूंदी तेसीं सिंधियुनि खे अकूबतूं सहिणियूं पवंदियूं। शल धणी सिंधियुनि खे का साञा ॾे। संघार तुरखान जा 2 घोड़ा पलाणे हिननि ॿिन्ही भाइरनि खे ॾिना त चढ़ी ॻोठ पहुचनि। हलंदे वक़्तु खेनि चयाईं, अदल जेकॾहिं पंहिंजे गणतियुनि ऐं उनजे उल्के खां का वार खाए मिलूं त पंहिंजे ॾेह खे हिन ॾुकारनि खां छॾाइण ते बि थोरो सोचिजो। पाण वटि चवंदा आहिनि त 2 त 12 हर ॻोठड़े जा माण्हू उहो पह पचाइनि त हिननि धारियुनि खे तड़े कढिजे त उहो ॾींहुं परे कोन्हे जो सिंध हिननि खां आजी थी पवंदी। उहे ॿई भाइर हिकु नई सञा पाए को उन वीचारींदे पंहिंजे ॻोठ ॾांहुं हलिया। संघार ऐं जानण बि तुरखान जा 2 भला घोड़ा पलाणे वरी ठठे ॾांहुं रुख रखियो। हुननि जूं दिलियूं ॼण कंहिं बार खां हल्कियूं थी पयूं हुयूं। सिंध जे आसमान जी दिलि बि ॼण हल्की थी पई ऐं चंड तारनि खे अखि हणी खेनि जाॻाए विधो ऐं हिकु नई जोत तारनि जी अछीअ पटी में फैलजंदी वई। ठठे खां 3-4 कोह परे हुआ त जानू जो घोड़ो थाबो खाए मुंहुं भर वञी किरियो। जानू पाण संभाले हाथ पाण बि घोड़े जे हेठां अची वञे हा। पहर सिजो चढ़ी आयो हो ऐं हू अलाए केॾी मंज़िल करे आया हुआ। घोड़ा पघर खां ॼण वेहिजी विया हुआ। हुन जे पंहिंजे जिस्म में बि थक तंबू खोड़ींदो थिए वियो। जानण पाण संभाले घोड़े खे उथारण जी कोशिशि कई, पर घोड़ो जीअं किरियो तीअं वरी चुरियो बि कोन। संघार बि घोड़े तां लही पियो। पंहिंजे घोड़े खे पाॿो सां मथे ते हथ रखंदे चयाईं, जानण वीचारो गुगदाम वञी धणी सां मिलियो। इन में बि का चङाई हूंदी। का घड़ी असीं बि थक भञूं त चङो। जेका तुंहिंजी सलाह। जानण जो आवाज़ बि निंडाखरो थियण लॻो हो। थूहरनि जे डिघनि ॿूड़नि जे विच में थोरो पट साफ़ करे कंध हेठां बांह ॾेई ॿेई लेठी पिया। थक हिननि जे बदन मां नचोजी अखियुनि में अची वियो ऐं नचाहींदे बि हिननि जूं अखियूं पूरजी वयूं। हिननि अञा ईअं भायो हो त संदन अखि मस लॻी हुई त परियां घोड़े जी टापुड़ टापुड़ जी आवाज़ ते छिरक भरे उथी वेठा। सिज लड़ी वञी दरिया जे परे भर खई हुई। पाछोला उबता थी झका थियण लॻा हुआ। यर पाण खे त संझा थी वई। जानण ऊन मां चयो। संघार खे पाण ते कावड़ अची वई। पेती ते नज़र पवंदे हुनखे आखूंद सालेह जी हिदायत यादि अची वई। जा आखूंद नूरमुंह जो न्यापो ॿुधी खेनि चयो हो, भाउ उन ॻाल्हि ते सॼो दारो मदार आहे। जे तुरखान जो उहो ख़त कंधार पहुची वियो त सम्झ त सिंध कॾहिं बि आज़ादु न थींदी। ॿिए तरफ़ जेकॾहिं ख़त मिली वञे त घणियूं ॻाल्हियूं साफ़ थी पवंदियूं। भायां थो त कंधारियुनि शहनशाह अकबर ख़िलाफ़ ईरान जे बादशाह ॾांहुं लिखियो आहे। उहो ख़त अकबर ताईं पहुचायोसीं त अकबर तुरखान जो सिंध मां थॾो फिटाए छॾींदो ऐं सिंध जी आज़ादी जी का मिड़ी सूरत निकिरी पवंदी। धणी सुभारो करियो, थक ठठे अची वञिजो। शर्म सारी खां संघार जो कंध हेठि थी वियो। थोरनि खां ॿाहिरि निकिरी पेचरे जे मुंहं ते बीही रहियो। घोड़े सवार खे परियां ई हथ खणी बीहण लाइ इशारो कयाईं। घोड़े सवार इन ॿुॾतर में हो त हीउ अलाए केरु हो, बीहे या न बीहे, पर कुझु सोचे हू बीही रहियो। भाउ केरु मुड़ुस आहीं? एतिरो तकिड़ो केॾे संबत आहे? संघार पुछो। आउं पाण सैयद आहियां, शिराज़ी सैदन मां। ठठे में मशर मतो पियो आहे। धणी पियो पनाह ॾे। आउं पंहिंजे ॻोठ पियो वञां। सैयद सहकंदे चयो। छो ख़ैर त आहे? ठठे में कहिड़ो मशर मतो पियो आहे? वरी का शोरश थी आहे छा? संघार उणतुड़ मां वरी पुछो। जानण बि अची सस भर में बीही रहियो। अवां कोन ॿुधो आहे छा? काल्ह ठठे जे आमिल आखूंद सालेह खे माराए विधो आहे। मिर्ज़ा जान बाबा जो लश्कर ठठे में काहे पियो, पर शोरश कामयाब न थी ऐं अॼु मिर्ज़ा बाक़ी छितो थी पियो आहे ऐं जेको थो साम्हूं अचिस तंहिंखे हाथी जे पेरनि में थो लताड़े। लश्कर खे छूट ॾिनी अथसि त ठठे जे घरनि में घिड़ी पवनि ऐं बाग़ियुनि खे झले अचनि। सैयद वीचारो ॾाढो ॾिनल थिए लॻो। हां, छा चई? अमीर ख़ान आखूंद सालेह खे माराए विधो आहे। संघार जी दिलि मां दाह निकिरी वई ऐं उन जा हथ घोड़नि जे बिश्कनि में भीड़जी विया। हाउ, फारसी पढ़ाइण ते आखूंद सालेह राज़ी न थिए थियो। जामा मस्जिद वारे चौक में खेसि ट्यास ते टंगे छॾियां। अदा हुननि कमेड़नि खे मुसाफ़िर कुझु चवण ते हो, पर संघार संस ॻाल्हि कटींदे चयो। छा साईं, बख़्श कजांइ, पर उहो घोड़ो छॾिणो पवंदई। असांखे ठठो पहुचणो आहे ऐं असांजो हिकिड़ो वहट मरी पियो आहे।
संघार ॼण त पंहिंजे पाण सां ॻाल्हाए रहियो हो। हुनखे त उहा बि ख़बर न पई त छा साईं घोड़े छॾण खां सफ़ा नाबरी वारे बीठो। हुनखे उहो बि यादि न रहियो त हुन शाह खे हिकु बालक ॼाण जेल खां हेठि लाथो ऐं ॿी घड़ी उहो शाह जे घोड़े ते सवार थी ॿिए गोॾा घोड़े जे कुखियुनि में हणंदो वियो। हुनखे त पंहिंजे साथी जानण बि यादि न पियो। जानण पेती साण करे हुनजे कढ लॻो आयो। हुनजे अखियुनि मां त लुड़कनि बिन बस न थिए कई। आखुंद साले खे कीअं मारियो हूंदा? ठठे जो नक, आखुंद साले, ठठे जी आबरू, ठठे जी लॼ। जानण अलाए छा छा सोचींदो रहियो। दरिया ते पहुचंदे शहर ॾांहुं वञण बदिरां संघार तुरखान जे हुन मोहले ॾांहुं रुख रखियो जंहिंमें तुरखान जूं हवेलियूं हुयूं। मिर्ज़ा बाक़ी जी हवेली ते बिना दरिया जे कप ते हुई। तुरखान जी हवेलियुनि ते सख़्तु पहिरो हूंदो हो, पर अॼु जिथे किथे सिपाही बीठल थिए नज़र आया। परियां शहर मां गोड़ गुमसान नारणे नौबतनि जो हुल पड़ाॾो पैदा कंदो हुनजे करण में ईंदो रहियो। पर ईअं थिए भायो ॼण त संघार जे करण में ताड़ियूं पइजी वियूं हुयूं। मोले जे मुंहं ते पहुतो त परे खां ॾाहको खन तुरखान खे पहिरो ॾींदे ॾिठाई। जानण बि खेसि हकल कई। संघार खे ओचितो वरी पंहिंजो यार जानण यादि अची वियो। घोड़े लाइ हू बीही रहियो। घड़ी लाइ हू बीही रहियो ऐं पोइ तुरखाननि ॾांहुं ॾिसंदे जानण खे चयाईं, जानण, आखुंद साले सां अंजाम त कोन पाड़ियोसीं। हाणे तूं ख़त खणी वञी आखुंद नुरमुहद खे पहुचाए धणी खे परते। जहिड़ा हूंदासूं त जुदायूं कोन्हे। जानण में ख़ुदि बि वधीक ॿुधण जी ताक़त न रही हुई। हुनजे अंदर में वढ पवंदा थी विया। पर ख़त आखुंद नूरमुहद खे पहुचाइण बि ज़रूरी हो। हुन संघार जे अखियुनि में निहारण जी कोशिशि कंदे चयो, संघार, पंहिंजो ख़्यालु रखजांइ। सिंध खे अञा तो जहिड़नि मुड़ुसनि जी घुरिज आहे। चङो, मोकिलाणी कान्हे, जीअं सिंध। जानण घोड़ो मोड़े पोइते मोटी वियो ऐं संघार वरी घोड़े खे अहिड़ी हई। मोले अॻियां बीठल तुरखान जेसीं पंहिंजा भाला संभालिन तंहिंखां अॻे संघार जो घोड़ो संदन विचां निकिरी वियो। जिते किथे पहरेदार हिन सवार खे हैरत सां ॾिसंदा रहिया। साम्हूं हिकु वॾी हवेली जे अॻियां चौबदार भालनि जा विहारो मंधिड़ा ठाहियो बीठा हुआ ऐं शाही दरवाज़े अॻियां वॾियूं मशालूं ॿरी रहियूं हुयूं। संघार सम्झी वियो त हुजे न हुजे पर उहा हवेली बाक़ी बेग जी हुई। उन हवेली में दाख़िल थियणु नामुमकिन हो। उन करे हू भर पासे जो जाइज़ो वठंदे उहा हवेली बि टिपी वियो। उन सां गॾु जेके लाॻू हवेलियूं हुयूं तिन जे किंगरनि खे ॾिसंदो हू अॻिते वधंदो रहियो। जॾहिं हू हवेलियुनि जी हिकु कतार खां अॻिते निकिरी आयो तॾहिं हू घोड़ो झले लही पियो। उन हंध ते ऊंदहि में हुन एकड़े ॿिकड़े तुरखान खे पहिरें ॾींदे ॾिठो। हवेलियुनि खां पोइ घोड़नि जूं कढ़ियूं हुयूं ऐं उन खां पोइ छावणी शुरू थिए थी। मिर्ज़ा बाक़ी जी हवेली में दाख़िल थियण जो हिकिड़ो ई तरीक़ो हो। भर वारी हवेली में दाख़िल थी हवेली जे पुठिएं पासे दरिया में टिपी उतां मिर्ज़ा जी हवेली जे पुठिएं दीवार ज़रिए दाख़िल थिजे। भर वारी हवेली ते बि सख़्तु पहिरो हो ऐं अलाए पुठियां फसीलनि ते पहिरो आहे या न, उहा गुण गोत कंदो ऊंदहि मां हलंदो हू मिर्ज़ा बाक़ी जी हवेली खां अॻियां निकिरी साॻी कतार जे अॻिएं हवेली ॾांहुं हलणु लॻो। पहरेदारनि ॾांहुं ईअं वधियो ॼण त हू कंहिं कम सांगे हुन ॾांहुं अची रहियो। पहरेदारनि मां ॿ ॼणा हिकु सिंधी खे अॻियां वधंदो ॾिसी पाण अॻियां वधी आया। हिकिड़े पहरेदार खूनखार अखियुनि सां खेसि ॾिसंदे चयो, केरु आहीं तूं ऐं तुरखान अमीरनि जे मोहले में अचण जी तोखे कीअं जुरत थी? हीअ हवेली कंहिंजी आहे? संघार ॼण हुनजी ॻाल्हि ॿुधी कान। ठठे जे आमिल अमीर ख़ान जी। पहरेदार जवाबु ॾिनो, त पोइ आउं सही जाइ ते आयो आहियां। ईअं चई संघार अॻियां वधणु लॻो। खेसि ॼाण करियो त संघार ख़ान मिलणु आयो आहे ऐं को ख़ासि पैगाम आंदो अथसि। अमीर ख़ान हवेली में मौजूदु कोन्हे। पहरेदार हुनजी ॻाल्हि काटींदे चयो। संघार ॼण कंहिं सोच में पइजी वियो ऐं पोइ पहरेदार खे घुरींदे चयाईं, पोइ कोई अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे आउं इहो पैगाम पहुचायां। पहरेदार बि कुझु सोच में पइजी विया। कंहिंजो पैगाम आहे? हिकिड़े पहरेदार चयो, उहो तव्हांखे कोन ॿुधाईंदुसि, पर आहे मिर्ज़ा जान बाबा बाबति। संघार धुको हणंदे चयो। पहरेदारनि खां छिरक निकिरी वियो। मिर्ज़ा जान बाबा सिंधियुनि वटि वञी लिको हो। सा खेनि बि ख़बर हुई मतां ही माण्हू उहा ख़बर खणी आयो हुजे। पहरेदार हिक ॿिए जे मुंहं में ॾिसंदा रहिया। पोइ हिकिड़े पहरेदार चयो, किथे आहे मिर्ज़ा जान बाबा? न बाबा न, अव्हांखे कोन ॿुधाईंदुसि। मूंखे पंहिंजी सिसी प्यारी आहे। आउं ॻाल्हि कंदुसि बि त अमीर ख़ान जे कंहिं ख़ासि माण्हू सां, न त ठहियो। संघार सम्झी वियो त धोखो सही लॻो हो।
मिर्ज़ा जान बाबा जी सीसी जी क़ीमत लखें अशरफियूं लॻी हूंदी। उन जो को अतो पतो वठण लाइ अमीर ख़ान जा माण्हू सोला ॻाल्हि खे कोन छॾींदा। ॻाल्हि करे हू वापसि मुड़ण लाइ पोइ ते मुड़ियो त हिकु पहिरेदार खणी ॿाहुनि मां वरितसि। चङो अच, मीर मुंशी खे सॾे था पुछूं। हू खेसि वठी दरवाज़े ते आया, जिते 4 ॿिया बि पहिरेदार मौजूदु हुआ। तिन बि पुछो त ॻाल्हि छा हुई। नेठि हुननि बि उहा सलाह ॾिनी त मीर मुंशी सां सलाह कजे। जेकॾहिं न्यापो ज़रूरी हुजे त सिंधी खे ज़ोरी तरसाइजे। संघार अहिड़ो ॾेख ॾिनो ॼणु हुननि जी का ॻाल्हि कान थे सम्झाए। हिकिड़े पहिरेदार दरवाज़े ते ठक ठक कई। दरवाज़े मां हिकु निढड़ी ताकी खुली पई ऐं अंदरे पहिरेदार पुछो त छा आहे। पहिरेदार खे सॼी ॻाल्हि सम्झाई। चङो बीह त आउं खेसि सॾाए थो वठां। ईअं चई हुननि वरी ताकी बंदि करे छॾी। पहिरेदार मिर्ज़ा जान बाबा बाबति चर्चा गुबा करण लॻा। संघार अहिड़ी तरह हुननि सां गॾु बीठो हो ॼणु हुननि जे ॻाल्हियुनि खे सम्झण जी कोशिशि पिया कयाईं। हुननि खे खिलंदो ॾिसी पाण बि खिलणु शुरू कयाईं। कुझु देरि खां पोइ ताकी वरी खुली ऐं अंदरे पहिरेदार चयो, मीर मुंशी पियो अचे। पहिरेदार हिकदमि ॻाल्हियूं बंदि करे भाला संभाले। संघार हुननि जे अॻियां ईअं बीठो हो ॼणु पहिरेदारनि खेसि उते बीहण लाइ मजबूर कयो हो। थोरी देरि खां पोइ शाही दरवाज़े में हिकिड़े निढड़े दरवाज़े खुलण जो आवाज़ु आयो ऐं उन निढे दर मां निढड़े कद जो हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकिरणु लॻो। मशालनि जी रोशनी में संघार हरिन हिनजी ॿुचीअ ॾाढ़ीअ हिकु काणी अखि ॾिठी। हू अञा दरवाज़े जे ताकनि जे विच में हो त संघार हरण वारो छाल ॾेई दरवाज़े ॾांहुं धोके वियो। मीर मुंशी हिकु निढे ॿार वांगुरु हुनजे टंगनि में विचड़ी वञी बूथ भर किरियो। पर एतिरे में संघार दरवाज़े जे अंदरि पहुची चुको हो ऐं अंदरियों पहिरेदार जेसीं कुझु सोचे तंहिंखां अॻु संघार जो कटारो संस पुठ में खुपी वियो। साॻे वक़्तु हुन धिको ॾेई दरवाज़े जी ताकी चाढ़े छॾी। ॿाहिरियां पहिरेदार दरवाज़े ते आवाज़ कंदा रहिया। संघार मीर मुंशी खे संस जामे खां छिके उथारियो ऐं खेसि अॻिते वधण जो इशारो कयाईं। मीर मुंशी कुरड़ी वांगुरु कंबदे टेडी अख सां हिन पिरबत जे मुड़ुस खे ॾिसंदो रहियो। हवेली जी ऐवान में अॻियां घोड़नि जी कड़ हुई, जंहिंमें 5-6 भला घोड़ा ॿधल हुआ। उन्हनि खां अॻिते हिकु पथराऊं रस्तो हो जो अॻियां दीवान खाने ज़नान खाने ॾांहुं थी वियो। मीर मुंशी खे अॻियां कंदे संघार हेॾां होॾां ॾिसंदो अॻियां वधंदो रहियो। जॾहिं हवेली जे चमन में पहुता तॾहिं ख़ूबसूरत पथर जे मुर्तबाननि में ॿरंदड़ मशालनि जी रोशनी में हुन जेको ॾिठो तंहिंखे ख़्यालनि ई ख़्यालनि में अंदर जी आखाड़े में पहुचाए छॾियो। अछे ॻाढ़े पथर मां ठहियल सुहिणियूं सुहिणियूं उकसरां ॼण त जहिड़ियूं जाॻिजियूं हुनजी आज्ञा करे रहियूं हुयूं। उन्हनि ख़ूबसूरत मुजसमनि ऐं बुतनि खे ॾिसण में हू कुझु अहिड़ो महू थियो जो मीर मुंशी वझ ॾिसी गुत हई ज़नान खाने ॾांहुं भॻो। हुनजे डोड़नि जी आवाज़ ते संघार ॼण ख़्वाब मां जाॻी पियो ऐं हुनखे पाण ते कावड़ अची वई। मीर मुंशी ज़नान खाने जे दरवाज़े ते ठुक ठुक कंदे तकिड़ो तकिड़ो फारसी में रड़ियूं कंदो थी वियो। जॾहिं संघार बि लोह पाए हुन ताईं पहुतो तॾहिं दरवाज़ो खुली पियो ऐं बकारा देव जहिड़ा ख़्वाजा सराफ हुन ॾांहुं वधण लॻा। ॿिन्ही जे हथनि में डिघनि गनण वारा खंजर हुआ। घड़ीले संघार बि हुननि जी थोल ॾिसी हैबत में पइजी वियो। हू पाण बि काफ़ी ॻरे बदन जो हो, पर हुननि मां हर हिकु हुन खां ॿीणे बदन जो हो। सीअ जे बावजूदि पेट खां मथे हुन जो जिस्म उघाड़ो हो ऐं ॾियाटियुनि ऐं मशालनि जे लुड़ंदड़ सोझरे में हुन जा कारा बदन तेल जे करे चमकी रहिया हुआ। संदन अखियुनि में बघड़ वारी बेरहमी खूनख़्वारी झलकी रही हुई ऐं हिकु पल में हुननि खे मुंहुं ॾियण जा कई अठसठा हुन जे अखियुनि अॻियां लंघी विया ऐं कुझु सोचींदे हू पोइ ते हटण लॻो। ख़्वाजा सराजण बेवना थी हुन ॾांहुं वधंदा रहिया। हुननि खे इहो यकीन थी चुको हो त संदन शिकार डिॼी भॼण जो राह ॻोल्हण लॻो हो ऐं हुन जे अखियुनि अॻियां उहे शिकार लंघी विया जिन खे हू बिना कंहिं हथियार जे सिखड़नि हथनि सां चीरे फाड़े मारे छॾींदा हुआ। पोइ ते हटंदे संघार हिकु वॾी मशाल वटां लंघियो त झटि ॾेई उहा खणी वरिताईं ऐं ॿी घड़ी मशाल जो बंभट हिकिड़े खदड़ जे मुंहं में टुंबे ॾिनाई। संघार पंहिंजी जमार में अहिड़ी दिलि ॾारींदड़ ऐं इंघंदड़ दाह कान ॿुधी हुई ॼण कंहिं वहट खे बूथ ॿधण खां सवाइ कासाई काती टुंबे ॾिनी हुजे। उन रड़ सॼी हवेली में डिॼारींदड़ पड़ाॾो पैदा करे छॾियो। देव जहिड़ो ख़्वाजा सराफ पंहिंजे मुंहं ते हथ ॾेई उते ई वेही रहियो। ॿियो ख़्वाजा सराफ पंहिंजे साथी जो हाल ॾिसी मशाल खां छिरकण लॻो हो ऐं हाणे संघार बदिरां पोइ ते हटण लॻो। ज़नान खाने जे दरवाज़े वटि पहुचंदे धिकनि अॻियां संघार मशाल ॾांहुं वधाई
ख़्वाजा सराह खे दिकनि जो ख़्यालु ई कोन हुयो ऐं जहिड़ो पाण बचाइण लाइ पोइते हटियो त थाबड़जी वञी पुठियां किरियो। खंजर संस हथ मां छॾाइजी वियो। संघार मछल जो बंभट संस मुंहं में टुंबींदे किरियल खंजर खणी वरितो। हुनजे रड़ में रंभ बदिरां ज़नानी चेट जो अंग हो ऐं हू ऊंधो थी दिकनि ते फथकण लॻो। संघार मछल हथ में झले दरवाज़े ॾांहुं वधियो। दरवाज़ो ॿेकड़ियल ॾिसी हुनखे शक पइजी वियो ऐं हुन ॿ पेर पोइते हटी वारनि खां झले दिकनि ते किरियल ख़्वाजा सराह खे हुन उथारे बीहारियो ऐं खेसि आहिस्ते आहिस्ते फ़ारसी में चयाईं, जेका हरकत कई अथई त खंजर पेट में टुंबे ॾींदो साईं। हुन देव अलाए ॻाल्हि सम्झी या न, पर हू ख़ामोश अंधनि वांगुरु अॻियां हथ वधाए अॻियां वधंदो रहियो। दरवाज़े जे वेझो संघार ख़्वाजा सराह खे ज़ोर सां धिको ॾिनो। दरवाज़ो चिड़ाट करे खुली पियो ऐं जीअं ई हू थाबड़जी अॻियां किरण ते हो त हिके वक़्तु ॿ खंजर संस जिस्म में खुपी विया। ख़्वाजा सराह जी दांह संस निड़गट में पुरजी वई। संघार मशालनि जी रोशनी में ॿिनि नवनि ख़्वाजा सराहुनि खे पंहिंजे हमराह ते हमिलो कंदे ॾिठो। जेसीं हू पंहिंजी ग़लती महसूसु कनि, तंहिंखां अॻु संघार जो खंजर हिकिड़े जी पेट में खुपी वियो। हू दांह करे पंहिंजे किरियल साथी मथां झुके पियो। ॿिए ख़्वाजा सराह जॾहिं हिन नए हमलावर ॾांहुं ॾिठो, तॾहिं हुन बाहि जो हिकु मच पंहिंजे मुंहं ॾांहुं वधंदो ॾिठो। उहो मच वेझो अचण ते एॾो वॾो थींदो वियो जो ख़्वाजा सराह खे पंहिंजे अखियुनि में मिर्च पवंदा महसूसु थिया ऐं हुन अखियुनि खे हुन मच खां बचाइण लाइ पंहिंजा ॿई हथ मथे खणण जी कोशिशि कई, पर हुनजा हथ अखियुनि ताईं पहुचनि तंहिंखां अॻु हुनजे अखियुनि में हमेशह लाइ ऊंदहि छांइजी वई ऐं हू ॿारनि वांगुरु सुॾका भरे उछंगारूं ॾियणु लॻो। संघार हिननि खे उते ई छॾे अंदरि वधी वियो ऐं केतिरनि कमरनि मां थींदो तुरखान जे गॾु कयल दौलत ते दिलि ई दिलि में खेनि गारियूं ॾींदो। हू अहिड़े कमरे अॻियां अची बीही रहियो जंहिं लाइ हुन सोचियो त उहो कमिरो थी सघे थो जितां दरिया में लही सघिजे थो। उन कमरे जे दर मां हिकु ॿुढड़ी औरत हथ ॿधंदे डप खां थिड़कंदे ॿाहिरि निकिती। रहम आका, रहम आका। ॿुढड़ी जी आज़ी में अहिड़ी नेज़ारी हुई जो संघार जी दिलि में रहम ॼण पहिरियों भेरो मोटी आयो हो। ॿुढड़ी खे मथे ते हथु रखंदे चयाईं, अमां असीं सिंधी वस पुॼंदे ज़ाइफ़ान ते हथु न खणंदा आहियूं। ईअं चई हुन दरवाज़े खे हरे हरे धिको ॾिनो। दरवाज़े खुलण सां हुन जेको कुझु ॾिठो सो जेकॾहिं हू कोशिशि करे हा तॾहिं बि बयानु न करे सघे हा। मुंहिंजे बिल्कुलु साम्हूं अंदरि सभा जी का अप्सरा आरसी झले पंहिंजे डिघनि वारनि खे फणी ॾेई रही हुई। संस बाहूं कुल्हनि ताईं उघाड़ियूं हुयूं। संस अधु मुंहुं वारनि में अची वियो हो ऐं बाक़ी अधु मुंहं में जा सूंह हुई। सा संघार जी दिलि में ॾावण विझंदी वई। नीम शफ़ाफ़ मलमल जी पिराण मां हुनजो जिस्म झातियूं पाए रहियो हो। ॼण हुनजे अंग अंग में का हल्की मछल ॿरी रही हुई जंहिंजी रोशनी मलमल मां छणी हुनजे अखियुनि में तिरवरा पैदा करणु लॻी। संस छाती खे ॾिसंदे हुनखे ईअं महसूसु थियो ॼण सिंधु जे लहरनि ते के ॿेड़ी हल्का लोॾा खाईंदी हुनखे पंहिंजी पनाह में वठण लाइ सॾे रही हुई। ऐं जॾहिं हुन ॻाल्हायो तॾहिं त संघार पाण खां डिॼी वियो। हुनजो आदर्श हुनजे ज़हन जी कंहिं कुंड में लिकण जी कोशिशि करणु लॻो। सिंधी, तूं अची वहीं, मूंखे पक हुई त ज़रूरु ईंदे, पर एतिरो इंतज़ारु कराइबो आहे। हुनजे आवाज़ जो जादू हुनजे कननि मां थींदो दिलि ताईं पहुतो ऐं हुनखे ईअं महसूसु थियो ॼण हुनजा लफ़्ज़ माहौल खे लोरी ॾेई सुम्हारणु शुरू कयो हो। हू बि उन निंड में पिंड पिहण थींदो थी वियो। पोइ हुन वरी हुन जादू खे भुणकंदे ॾिठो ऐं हुन भुण भुण में कुझु ग़ैर यकीनी कैफ़ियत में, न न, तूं त उहो कोन आहीं, पर ही दिलि छो तो ॾांहुं माइल थियणु लॻी। अच, मुंहिंजे वेझो अच। या ख़ुदा, मूं केतिरो न इंतज़ारु कयो आहे। हू न सही, तूं सही, तो में बि मूंखे हू ई नज़र अची रहियो आहे। हू आरसी रखी उथी बीठी। संघार हुनखे ॾिसंदो ई रहियो। हुनजी दिलि कंवरी कंवरी थींदे भुड़कणु लॻी। पर ओचितो ॿाहिरां माण्हुनि जे अचण जा तकड़ा तकड़ा कदम ॿुधी संघार बि पंहिंजी निंड मां जागी पियो। साॻे वक़्तु हुन जादू बि चयो, पहरेदार पिया अचनि, हू दरवाज़ो बंदि कर। संघार वरी हक़ीक़तनि जी दुनिया में मोटी आयो। हुन वधी दरवाज़े जी ताकी चाढ़े छॾी। दरवाज़ो खोलण लाइ माण्हू दरवाज़े खे ज़ोर सां धिका ॾियणु शुरू कया। संघार हिकिड़ी नज़र हुन ते विझंदे मथे निहारियो। उहा निगाह हिकु न्यापो हुई, ॼण चवंदी हुजे, जानी जेरो बचसि त मोटी ईंदुसि, मुंहिंजो इंतज़ारु कजांइ। पोइ आस पास निहारींदे हुन छत में टंगियल झले जे रेशमी रसे खे छिक ॾेई टोड़े विधो।
ऐं उन मां सिरक फाए ठाहे हुन भित जे किंगरनि मथां उछलाए सिरक साई हिकिड़े किंगर में फाथी त रसे जी आधक ते उहा भित ते चढ़ी वियो। मथे चढ़ी हुन चौधारी नज़र फेराई मिर्ज़ा बाक़े जी हवेली चङी परे हुई। विच ते पहिरो बि सख़्तु हो। हुन रसी छिकी भित जे ॿिए पासे लड़काई ऐं आस्ते आस्ते लहंदे दरिया में टिपी पियो। पाणी में अदरा ई अदरा हू मिर्ज़ा बाक़ी जी हवेली जे फसीलनि ॾांहुं तरण लॻो। हवेली जे बिना हेठां हुन ॿ चार ॿेड़ियूं बीठल ॾिठियूं। हिकु चङी मोचारी सिंगारियल ॿेड़ी जे भर मां रसी जी हिकु ॾाकण हिकु वॾी दरी ताईं पए वई, पर उते बि पहिरेदारनि जा पाछोला नज़र अची रहिया हुआ। हू पाणी अंदरां उहे ॿेड़ियूं बि टिपी वियो ऐं उतां वञी मुंहुं कढियाई जिते पहिरेदार को एकड़ बेकड़ थिए नज़र आयो। हवेली जे उन छेड़े ते पहुचण खां पोइ फसील ताईं चढ़णु अहिड़ो मसइलो हो जंहिं ते सगार अञा ताईं कोन सोचियो हो। अवी ॿुधी रहिया हुआ मशहूरु इनकलाबी नावल पढ़ाॾो सोई सॾ जी नाई किस्त। ही नावल नामियारे लेखक कहाणीकार ऐं अज़ीम इंसान सिराजुल हक़ मेमण जो लिखियलु आहे। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। इन प्रोग्राम साण आऊं अवां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवी ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी सक़ाफ़ती ऐं समाजी सरगर्मियुनि खे असीं अवले जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हांजे सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में सुजाॻी वारे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। कुझु वर्ग किताब मां जे सफ़र में हाण नामियारे लेखक ऐं क़ौम परस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब जा वर्क वरायूं था। किताब आहे मुजीब ऐं भुट्टो। जी हा, हिन किताब मां अव्हां जी ख़िदमत में असीं पेश कयूं था चूंड वर्क। इन्हनि चूंड वर्कनि जो लेखक आहे नामियारो लेखक ऐं क़ौम परस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर। 1965 खां पोइ पाकिस्तान जे सियासी मैदान में हिकु तूफ़ान आयो। 7 सालनि जी ज़ाहिरी तौरु मुस्तहकम हुकूमत जे समुंड में हीजान पैदा थियो ऐं फ़ौजी हुकूमत जे दीवारनि में ॾार पवणु शुरू थिया। ओलह ऐं ओभर पाकिस्तान जो अवाम पुलिस जे लठियुनि, आंसू गैसनि ऐं फ़ौजी गोलियुनि जे वसकारे खां बेपरवाह थी पंहिंजे क़ौमी ऐं जमहूरी हक़ माणण लाइ रस्तनि ते निकिरी आयो। पाकिस्तान जी तारीख़ में उहो पहिरियों भेरो हो जो अवाम सौ सिधो रियासती इदारनि ते अदम एतमाद जो मुज़ाहिरो करे उन जे जबर खे जवाबी जबर सां ख़तमु करण लाइ अवामी सियासत करणु लॻो। हक़ीक़त ही हुई त पाकिस्तान जी सियासी तारीख़ अवाम खे मुल्क में हलंदड़ सियासत ऐं सरकारी इदारनि खां मुकमिल मायूस करे छॾियो हो ऐं उन करे अवाम मुकमिल तब्दीली जा तालिबो हुआ। अवाम जे उन सोच ऐं लोच में हौसलो ऐं हिमत पैदा कई। तिन जा नाला शेख मुजीबुर रहमान ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुआ, जेके न सिर्फ़ तूफ़ान पैदा कंदड़ हुआ पर बज़ात ख़ुदि मुकमिल तूफ़ान ऐं ज़िलज़िलो हुआ। हीजान ऐं बहरान हुआ, लुकूं ऐं वाचूड़ा हुआ, ॿई सियासी तबियत ऐं बेक़रार ज़हन जा मालिक हुआ। शेख मुजीबुर रहमान जुलाई 1970 में जैकमाबाद खां कार जे ज़रिए बलूचिस्तान जे दौरे ते वञी रहियो हो, जॾहिं संस कारनि जो काफ़िलो सिबी वटि पहुतो तॾहिं मिटी जो सख़्तु तूफ़ान आयो, जंहिंजे करे अॻिते वधणु मुश्किल थी पियो। अहिड़ी हालत में हिकु सिंधी सियासतदान, घणो करे आगा ग़ुलाम नबी पठान शेख साहिब खे चयो, मूंखे ख़बर हुई त हिन रस्ते में अहिड़ा तूफ़ान ईंदा रहंदा आहिनि, उन करे मूं अव्हांखे चयो हो त कारुनि जी बजाए ट्रेन में हलिजे। उन वक़्तु शेख मुजीबुर रहमान मुल्की जवाबु ॾिनो हो त आउं तूफ़ाननि जी पैदावार आहियां। 60 मील फ़ी कलाक जी रफ़्तार सां ईंदड़ तूफ़ाननि मूंखे पालियो आहे। बंगाल जे उन्हनि तूफ़ाननि नारेल जे वणनि खे उखेड़े उछलाए छॾियो, पर मूंखे पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधण खां रोके न सघिया। मूं ख़ुदि तूफ़ान थी उन्हनि तूफ़ान जा रुख मोड़े छॾिया। उन्हनि तूफ़ान जी भेट में हीअ तूफ़ान त काई हैसियत नथो रखे, सो मूंखे कीअं रोके सघंदो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हिकु दफ़े तक़रीर कंदे चयो हो, जॾहिं ग़ालिबन मुल्क में कादियानी मसइले ते तहरीक हली रही हुई, आउं बहरान जी पैदावार आहियां,
मूंखे बहिरान पैदा करणु उन्हनि खे ख़तमु करणु अचे थो। ही नंढड़ा बहिरान मुंहिंजे लाइ का ई हैसियत नथा रखनि। उहो ई सबबु आहे ऐं हो जो पूरे मुल्क जो अवाम हेॾां होॾां ॾिसणु सोचणु ऐं आॻो पीछो जाचण खां सवाइ दीवानावार थी पियो ऐं हुननि खे पंहिंजे सालनि जी मायूसी बदहाली पायमाली ऐं पीड़ा जो ख़ात्मो मुजीब ऐं भुटे जे आवाज़ ऐं अल्फाज़ जी अमृत धारा में नज़र आयो। छो त उन्हनि ॿिन्ही जी सियासत आम सियासत खां मुख़्तलिफ़ हुई। उन जो तक़रीरूं आम तक़रीरनि खां मुख़्तलिफ़ हुयूं। उन जो सफ़र आम सियासतदान जे सियासी सफ़र खां मुख़्तलिफ़ हो। उन जा दौरा जलसा ऐं जुलूस मुज़ाहिरा ऐं बयान वलवला ऐं जज़्बा आम सियासतदाननि खां क़तई मुख़्तलिफ़ ऐं धार हुआ, जेके दिलकश हुअण सां गॾु अवाम खे पंहिंजे शानदार मुस्तक़बिल ऐं बावकार जियापे लाइ उकीर ऐं उत्साह ॾियारींदा हुआ। उहे सभु शयूं पाकिस्तान जे ॿियनि सियासतदाननि में मौजूदु यकीन हुयूं ऐं माण्हुनि कॾहिं सोचियो बि न हो त मुल्क जा सियासतदान कॾहिं बरसर इक़्तिदार टोलनि ऐं शख़्सनि सां ईअं बि मुखातिब थी सघनि था। पाकिस्तान ठहण खां पोइ मुल्क में महलाती सियासत ऐं साज़िश शुरू थी, जंहिंजी ज़द में अची कॾहिं वज़ारतूं ठहंदियूं ऐं कॾहिं डहंदियूं हुयूं। कॾहिं असेंबली चूंडबी हुई त कॾहिं डिसमिस थींदी हुई। कॾहिं आइन साज़ कमेटियूं मुक़ररु थींदियूं हुयूं त उहे कॾहिं बर्ख़ास्त थींदियूं हुयूं। मुल्की सियासत हिक ॿिए जे ख़िलाफ़ साज़िशनि चालबाज़ियुनि ठगियनि मकारियुनि में मसरूफ़ हुई। उहे सियासतदान अंग्रेज़ दौर जे हरफ़ती सियासत जे ज़रिए सूबनि क़ौमनि ऐं अवाम जे सियासी समाजी मादी ऐं रूहानी हक़नि ऐं वास्तनि खां लापरवाह ऐं लागर्ज़ हुआ। हुननि खे उन ॻाल्हि ते को बि एतमाद ऐं भरवसो न हो त को अवाम में सियासी समाजी शऊर बुलंद करे उन जी मदद ऐं आधार ते का तब्दीली बि आणे सघिजे थी। हुन जी नज़र में अवाम जाहिल बेशऊर ऐं सियासत में ग़ैर फ़ैसिलाकुन अनसर हो। पर जेकॾहिं किन सियासतदाननि अवाम ताईं पहुचण ऐं अवाम जी ॻाल्हि करण बि थिए चाही त उन्हनि खे मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां अवाम खां परे रखियो थे वियो। जीअं साईं जीएम सैयद, कामरेड हैदर बख्श जतोई, बादशाह ख़ान, अब्दुल समद ख़ान अचकज़ई वग़ैरह खे पाकिस्तान ठहण खां पोइ जेलनि में या नज़रबंदियुनि हेठि रखियो वियो। पाकिस्तानी सियासतदाननि जी अवाम दुश्मन रविश उन मां चङी रीति ज़ाहिर आहे त जॾहिं ओलह पाकिस्तान खे हिकु यूनिट में शामिलु कयो वियो त अवाम खां का बि राय न वरिती वई ऐं जॾहिं बंगाल जी अक्सरियत खे घटाए ओलह पाकिस्तान जे बराबरि पे कयो वियो तॾहिं बि दुनिया जे तस्लीम थियल असूलनि रेफरेंडम जे ज़रिए अवाम जी मर्ज़ी मालूम करण जी का बि ज़रूरत न सम्झी वई ऐं न वरी मुहब वतन माण्हुनि खे इहा इजाज़त ॾिनी वई त हू आम राब्ते जे ज़रिए उन्हनि क़दमनि वसीले पहुचंदड़ नुक़साननि खां अवाम खे वाक़ुफ़ करे सघनि। उन सभिनी कारवायुनि में टे धुरियूं शरीक हुयूं, हिकु मुदे ख़ारिज सियासतदान, ॿियो अंग्रेज़ दौर जी आफ़ीसरशाही ऐं टियों फ़ौज जा वॾा आफ़ीसर। उन्हनि टिनी अनसरनि मां पोयों अनसर ज़ाहिर ज़हूर अवाम जे साम्हूं न हो ऐं माण्हुनि खे उनजे किरदार जे बारे में का बि ख़बर कान हुई। बाक़ी ॿिन्ही धुरियुनि जे किरदार अवाम खे सियासतदाननि ऐं आफ़ीसरशाही खां मायूस ऐं बदज़न करे छॾियो हो। तंहिं करे उहे अवाम कंहिं बग़ावत ॾियारींदड़ जे ओसीड़े वाझाए रहिया हुआ। हीउ उहो ई दौरु हो जॾहिं जनरल अयूब ख़ान आमिर फ़ौज ज़रिए मुल्क जे आला इक़्तिदार ते कब्ज़ो कयो ऐं सभिनी सियासी सरगर्मियुनि ते बंदिश विझी छॾी। फ़ौज जे उन क़दम अवाम में हिकु क़िस्म जे इत्मिनान जी लहर पैदा कई ऐं हुननि सम्झो त हाणे मुदे ख़ारिज सियासतदाननि ऐं आफ़ीसर शाही जे अज़ाब ऐं जंजाल खां जान छुटी पवंदी, छो त अवाम जे नज़रनि में फ़ौज हिकु दयानतदार ऐं ग़ैर जानबदार इदारो हुई ऐं सही माना में अवाम खे निजात ॾियारण लाइ आई हुई। हिन में को बि शक कोन्हे त अयूब ख़ान जे किन शुरूआती क़दमनि आफ़ीसर शाही जी कन महट कई ऐं कंहिं क़दुरु अवामी ताईद हासिलु करे वरिती। पर जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं फ़ौजी हुकूमत जे साज़िशी सियासतदाननि ऐं आफ़ीसर शाही सां गठजोड़ ज़ाहिर थींदी वई ऐं अवाम जूं ख़ुशि फ़हमियूं ख़तमु थियण लॻियूं। पर जीअं त फ़ौजी हुकूमत जो तजुर्बो पाकिस्तानी माण्हुनि लाइ बिल्कुलु नओं हो, उन करे माण्हू उन हुकूमत जे ख़िलाफ़ खुलियल नमूने मैदान में अचण खां केॿाए रहिया हुआ। ताहम हुननि फ़ौजी हुकूमत खां पंहिंजी नफ़रत ऐं अदम एतमाद खे हरू भरू लिकायो बि कोन थे। 1964 जे सदारती चूंडनि में अवाम फ़ौजी हुकूमत, जेका पोइ राव फरमान अली
जे हाणोके मनसूबे मुताबिक़ सिविल हुकूमत में तब्दील थी चुकी हुई, जे ख़िलाफ़ भरपूर तरीक़े सां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। उन एहतजाज फ़ौजी हुकूमत जे सरबराह खे यकीनी तरह महसूस करायो त फ़ौजी हुकूमत तां अवाम जो वेसाह पूरी रीत खॼी चुको आहे। फ़ौजी हुकूमत जे सरबराह जे उन वञायल एतमाद खे बहाल करण लाइ 1965 में पूरी अवाम खे जंग जे ॿरंदड़ बाह में उछलाए छॾियो। जेतोणीकि उन वक़्तु जनरल अयूब ऐं पाकिस्तान जे परॾेही वज़ीर मुल्की अशाइती इदारनि खां वठी आलमी इदारनि ताईं भरपूर तरीक़े सां उन नमूने जी प्रोपेगेंडा कराई त हिंदुस्तान जी हुकूमत रात जी उंदाही में आलमी सरहदूं लताड़े पाकिस्तान जी सरज़मीन ते हमिलो करे ॾिनो आहे। लेकिन अॼु ॾींहं ताईं अॻूणनि जनरलनि ऐं सियासतदाननि जे ज़रिए जेको मवाद छपिजी साम्हूं आयो आहे, उन मां इहा ख़बर पवे थी त हीअ जंग पाकिस्तान सरकार तरफ़ां छेड़ी वई हुई, जंहिंजे ज़रिए सदर अयूब पंहिंजे किरंदड़ साख बहाल करण थे चाही। जंग जे नतीजे में अयूब ख़ान जी पोजीशन बहाल थी न सघी ऐं पाकिस्तानी अवाम जो एतमाद जेको पुराणनि सियासतदाननि ऐं आफ़ीसर शाही तां अॻे ख़तमु थियल हो, सो हाणे फ़ौजी हुकूमत मां बि छुटकारो हासिल करण लाइ रस्तो ॻोल्हण लॻो। 1965 जी जंग अवाम खे जनरलनि जी हुकूमत खां बदज़न करे छॾियो। ताहम उन पाकिस्तान जे ॿिनि सियासतदाननि जे उरूज ऐं शोहरत जा दरवाज़ा खोले छॾिया ऐं उहे ॿ सियासतदान हुआ जनाब शेख मुजीबुर रहमान ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो। जंग में ओभर पाकिस्तान जे बचाव जो को बि मौसर बंदोबस्त न कयो वियो हो। उहा ॻाल्हि हुई जंहिं शेख मुजीबुर रहमान जे मशहूर 6 नुक़्तनि खे जनम ॾिनो ऐं बंगाल जो ही जुआन हिम्मत ऐं शोला बयान लीडर जेको पाकिस्तान जी सियासत जे मैदान में एतिरो मशहूर न हो, सो हिकदमि न सिर्फ़ पाकिस्तान पर आलमी अख़बारनि जे सुर्ख़ियुनि जो उनवान बणिजी वियो। पाकिस्तानी उर्दू अख़बारनि 6 नुक़्तनि खे अलहदगी पसंदी ऐं मुल्क दुश्मनी सां ताइबीर करे शेख मुजीबुर रहमान खे मुल्क जो गद्दार सॾणु शुरू कयो। उन प्रोपेगेंडा जे नतीजे में शेख साहिब ते अगरतला साज़िश केस घड़े खेसि गिरफ़्तार कयो वियो। शेख साहिब जी गिरफ़्तारी बंगालियुनि जे दिलनि में मुजीब जी अज़मत ऐं मुहबत खे कंहिं मज़हबी किताब खां वधीक नक्श करे छॾियो ऐं पूरो बंगाल अमार नेता मुजीब ऐं बंगला बंधु मुजीब जे नारनि सां गूंजण ऐं गजण लॻो। 250 सालनि खां आज़ादी लाइ लगातार विढ़ंदड़ बंगालियुनि खे मुजीब जे रूप में सिराजुद्दौला ऐं सबाश बाबू नज़र अचण लॻा। 6 नुक़्ता बंगालियुनि लाइ बाइबल, गीता ऐं क़ुरान बणिजी विया ऐं बंगाल जी 90% अवाम पंहिंजे नुकात खे 6 नुक़्तनि सां वाबस्ता करे छॾियो। उन करे हू मुजीबुर रहमान जी आज़ादी लाइ पंहिंजे सिर सां कफ़न ॿधी मैदान में निकिरी आया। मिस्टर पेलो मोदी पंहिंजे किताब ज़ुल्फ़ी माय फ्रेंड में ग़लति लिखियो आहे त मुजीब गिरफ़्तारी वक़्तु बंगाल में को बि एहतजाज न थियो हो ऐं अयूब ख़ान जे ख़िलाफ़ तहरीक जी पूरी रहनुमाई मग़रबी पाकिस्तान मां थी रही हुई। उन जे उबतड़ हक़ीक़त हीअ आहे त मुजीब जी गिरफ़्तारी खां थोरो पोइ ओभर पाकिस्तान जे किन शहरनि में हुकूमत खे कर्फ्यू नाफ़िज़ करणो पियो हो। ख़ुदि शेख मुजीबुर रहमान हिक महफ़िल में ओभर पाकिस्तान जे मशहूर शागिर्द अॻवान तुफ़ैल जो तारुफ़ हिननि लफ़्ज़नि में करायो हो त हीअ आहे तुफ़ैल, जंहिं अगरतला केस वक़्तु 4 शागिर्दनि जी लाश खणी कर्फ्यू तोड़े 5 लख माण्हुनि जे जलूस जी क़यादत कई हुई। उनखां सवाइ अयूब शाही जे ख़िलाफ़ तहरीक जो बानी भुट्टो साहिब न पर जमहूरी मजलिस अमल हुई, जंहिं 14 फरवरी 1968 ते अहिड़ी हड़ताल कराई जंहिंजो मिसाल मुश्किल सां मिलंदो। अलबत्ता भुट्टे साहिब पंहिंजी बेपनाह सलाहियत, हौसला मंदी ऐं महिनत सां उन तहरीक खे जांबाज़ी वारो जज़्बो ॾिनो। 1965 वारी जंग खां पोइ रूस जे हिकु शहर ताशकंद में हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में अमन ठाह थियो, जंहिं मुताबिक़ ॿिन्ही हुकूमतनि हिक ॿिए जा खटियल इलाइक़ा ऐं जंगी क़ैदी वापसि करण वारे इक़रारनामे ते सहियूं कयूं। उन इक़रारनामे जी मुखालफ़त में पंजाब अंदरि नवाबज़ादे नसरुल्लाह ऐं किन ॿियनि अॻवान जी क़यादत में ज़ोरदार मुज़ाहिरा थिया, छो त पंजाबी अवाम खे उहो ॿुधायो वियो हो त पाकिस्तान जंग में ज़बरदस्त फ़तह हासिल कई आहे ऐं कश्मीर जी आज़ादी थियण वारी आहे। हालांकि उन जंग में पाकिस्तानी फ़ौजूं राजस्थान सेक्टर में अॻिते ज़रूरु वधियूं हुयूं, पर पंजाब वारे तरफ़ खां पाण काफ़ी इलाइक़े खां पोइते हटियूं हुयूं ऐं तक़रीबन 400 मैल पंजाब जो सरसब्ज़ इलाइक़ो हिंदुस्तान जे हथ हेठि अची वियो हो।
पर उहे हक़ीक़तूं आवाम खां लिकियल हुयूं। उन करे आवाम सम्झो त हिंदुस्तान खां खटियल इलाइक़ा वापसि करे अयूब असांजे शहीदनि जे रत सां गद्दारी कई आहे। आवाम जो उभार अहिड़ी हालत में हो तॾहिं मिस्टर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे अयूब वज़ारत मां अलहदगी इख़्तियार कई। वज़ारत मां धार थियण वक़्तु मिस्टर भुट्टे हिकु ज़हीन सियासतदान जी हैसियत में सम्झी वरितो हो त आवाम जी सोच छा आहे, कहिड़ो सियासी मौज़ू आहे जेको आवाम जे जज़्बनि ऐं उमंगनि खे टहिकंदड़ पाणी वांगुरु या फाटंदड़ जबल वांगुरु बणाए सघे थो। तंहिं करे हुन पंहिंजी सियासी मुहिम जो बुनियादी हिसो ऐलान ताशकंद खे बणायो ऐं अयूब खान ते इल्ज़ाम मढ़ियाई त हुन ताशकंद में कश्मीर जो सौदो करे छॾियो आहे। आऊं अहिड़ियूं सौदेबाज़ियूं रद्द कंदुसि ऐं हिंदुस्तान खां कश्मीर वापसि वठंदुसि। अयूब वज़ारत मां धार थियण खां पोइ भुट्टो साहिब कंहिं वक़्तु ख़ौफ़ ऐं दहशत वारे माहौल में ख़ामोश रहियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां आईंदा प्रोग्राम मुतलिक़ सलाहूं कंदो रहियो। मिस्टर खर जी रिवायत आहे त पीपल्स पार्टी ठहण खां अॻु में मिस्टर भुट्टे हिकु मीटिंग में पंहिंजे दोस्तनि खां सियासत में सरगर्म हिसो वठण लाइ वक़्त जे बारे में राय पुछी। सभिनी साथियुनि इंतज़ारु करण लाइ चयो, पर जतोई साहिब वाहिद माण्हू हो जंहिं अयूब शाही खे ललकारण लाइ उन वक़्त खे मुनासिब मौज़ून करार ॾिनो हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे सलामती काउंसिल में हिंदुस्तान जे ख़िलाफ़ हिकु ज़बरदस्त तक़रीर करण जे करे अॻे मुल्क गिर शोहरत मिली चुकी हुई। केतिरा ॾींहं रेडियो पाकिस्तान मिस्टर भुट्टे जी उहा तक़रीर नशर कंदो रहियो हो। पाकिस्तानी अख़बारनि सिंध जे हिकु जागीरदार ऐं अंग्रेज़नि जे हिकु वफ़ादार ख़ानदान जे हिन नौजवान खे निमाया करण में वॾो किरदारु अदा कयो। अहिड़ी तरह मिस्टर भुट्टो जंहिंजे चहिरे ते अयूब काबीना मां निकिरण वक़्तु ॻोढ़ा हुआ, सो हाणे ओलह पाकिस्तान जे ॿिनि सूबनि जो मक़बूल तरीन लीडर बणिजी वियो हो। मिस्टर भुट्टे निहायत ॾाहिप सां मुल्क जे आइनी मसइलनि खे छेड़ण खां पासो कयो ऐं पंहिंजे तक़रीर ऐं तहरीर जो पूरो दारोमदार अयूब जी मुखालफ़त, पुराणनि सियासतदाननि ते तनक़ीद, आफ़ीसर शाही ते हमलनि, इक़्तिसादी मसइलनि, अमेरिका जी मज़मत ऐं भारत दुश्मनी ते रखी अॻिते वधण जी कोशिश कया आहिनि। लेकिन आइन कहिड़ो हुअणु घुरिजे? पार्लियामानी या सदारती, वन यूनिट टुटे या रहे, आबादी जे बुनियाद ते नुमाइंदगी हुजे या बराबरी जी बुनियाद ते? मिस्टर भुट्टे जे लाइ इहे मसइला पीर जी हवेली वांगुरु हुआ जंहिंजे भरिसां लंघण खे ॾोह सम्झो वेंदो आहे। उन करे भुट्टे साहिब उन्हनि मसइलनि खे वेझो वञणु पंहिंजे लाइ गुनाह थी सम्झो। ॿिए तरफ़ शेख मुजीबुर रहमान जा 6 नुक़्ता त हुआ ई आइनी तब्दीली जा मुहरक। उन सां गॾु शेख साहिब जे तक़रीरनि में अक्सर पंजाबियुनि, बिहारियुनि ऐं फ़ौजनि जे ख़िलाफ़ सख़्त तनक़ीद थियल हूंदी हुई ऐं उनजो उहो नतीजो निकितो जो पंजाब, पनाहगीर ऐं फ़ौज टेई शेख मुजीबुर रहमान जा दुश्मन बणिजी पिया। हिते ही ॻाल्हि नोट करण जे लाइक़ु आहे त मुजीब खे बंगाली अवाम जी ताईद खां सवाइ ॿी का बि हिमायत हासिल न हुई। तमामु सियासी इदारा मुजीबुर रहमान जी मुखालफ़त ऐं मिस्टर भुट्टे जा हामी हुआ। पाकिस्तान जे ताक़तवर प्रेस बि शेख साहिब जी मुखालिफ़ ऐं मिस्टर भुट्टे जी हामी हुई। ओलह पाकिस्तान जे मज़लूम क़ौमनि ऐं अवाम मां सिर्फ़ु सिंधी हुई जितां GM सैद जी आवाज़ जी इख़लाक़ी हिमायत खां सवाइ मुजीबुर रहमान खे ॿी का बि क़ाबिल ज़िक्र मदद न हुई। वेंदे बलूचिस्तान जा क़ाबिल एहतराम लीडर साहिबान मुजीब खां वधि वली ख़ान जी हिकमत अमली जा आशिक़ हुआ ऐं अहिड़ी रीति उहे बि पंहिंजो ताक़तवर आवाज़ जे लहरनि में शामिल करे न सघिया। जेको आवाज़ हिन मुल्क जी सियासत जी तक़दीर जी तब्दीली लाइ पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो बुलंद थियो हो, बलोचनि ऐं सिंधियुनि जे उन सियासी क़लमकारी जो नतीजो हो। कुझु भोॻे चुका आहिनि ऐं शायदि अञा बि भोॻणो पवनि। शेख मुजीबुर रहमान ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे में काफ़ी हिकजहिड़ायूं बि हुयूं त वरी उन्हनि ॿिन्ही लीडरनि जी तबियत, तरबियत ऐं ज़हनी लाड़नि में काफ़ी फ़र्क़ु बि हो। यानी भुट्टो हिकु वॾे जागीरदार ख़ानदान जो फ़र्द हो त मुजीबुर रहमान हिकु नंढे विचोले क्लास जो माण्हू हो। भुट्टो आला तालीम याफ़्ता खुशपोश हो त मुजीबुर रहमान खे भुट्टे साहिब जी भेट में एॾी आला तालीम न हुई ऐं न वरी हू मिस्टर भुट्टे वांगुरु मग़रबी तर्ज़ जो खुशपोश ई हो। भुट्टो सियासत में हर शइ खे जाइज़ सम्झंदो हो, पर उन जे मुक़ाबले में मुजीब असूली सियासत जो वधीक क़ाइल हो। मिस्टर भुट्टो जीअं त सियासत में मुफ़ाद परस्ती खे जाइज़ सम्झंदो हो, तंहिं करे संसि हीरो मेकावली हो ऐं मुजीबुर रहमान जीअं त ईसार ऐं क़ुर्बानी जी सियासत ते अमल कंदड़ हो, उन करे सिराजुद्दौला खे पंहिंजो हीरो सम्झंदो हो।
भुटो जीअं त सिंध सां वास्तो रखंदड़ हुओ ऐं सिंध जे मुफ़ाद वटां क़ौम परस्ती वारी सियासत हुई, पर जीअं त उहा पंजाबियुनि ऐं पनाहगीरनि जी मर्ज़ी ख़िलाफ़ हुई, उन करे भुटे साहिब वटि क़ौमी इनक़लाबी सियासत जो तस्वर ई न हो। उहो ई सबबु हो जो मिस्टर भुटे खे क़ौमी अदब ऐं शाइरी सां का बि दिलचस्पी न हुई, पर टैगोर ऐं नज़रुल इस्लाम मुजीब जा अदबी हीरा हुआ। जॾहिं त पाकिस्तान जे सभिनी ज़ुबाननि मां कंहिं बि हिकु ज़ुबान जे हिकिड़े शाइर जो उहो हिकु शेर बि भुटे खे सही तरह यादि न हो, ऐं न वरी हुन जो को पसंदीदा शाइर या अदीब ई हो। लेकिन मुजीबुर रहमान खे जॾहिं 25 मार्च ते गिरफ़्तार कयो पियो वियो, तॾहिं सॼी दुनिया संदसि ज़िंदगी जे बारे में परेशान थी वई हुई त बि मुजीब जी ज़ुबान ते टैगोर जो हीउ ख़्यालु रक़्स करे रहियो हो त मां जॾहिं मरी वेंदुसि तॾहिं बि हिन धरती जी मिटी सां मुंहिंजी पेशानी ते अब्दी फ़तह जो निशान उकरियल हूंदो। फ़तह मुंहिंजी आहे। हीअ चूंड वर्क असां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। नामियारे लेखक ऐं क़ौम परस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब मुजीब ऐं भुटो मां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे। कुझु वर्क किताब मां प्रोग्राम साण आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी, ऐं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवरे जी बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे सहकार साथ ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अचो पंहिंजा क़दम वधायो ऐं हिन सुजाॻी जे सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। अव्हां रेडियो जी नशरियात पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो ऐं हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कुझु वर्क किताब मां में हाणे वर्क वरायूं था। नामियारे शाइर शेख अयाज़ जी किताब शेख अयाज़ जा तनक़ीदी मज़मून। हीअ किताब सक़ाफ़त खाते पारां छपराए पधिरो कयो वियो आहे। हिन किताब जो सहेड़ींदड़ आहे सतार पीरज़ादो। हीअ किताब 2018 में छपजी मंज़र आम ते आयो। जी हा, वर्क वरायूं था नामियारे शाइर शेख अयाज़ जी किताब शेख अयाज़ जा तनक़ीदी मज़मून, ऐं उन मां अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था चूंड वर्क। मां कंहिं वक़्तु सोचींदो आहियां त मां पैदाइशी शाइर आहियां। जॾहिं मुंहिंजी उमिरि 11 साल हुई ऐं मां खेलदास फ़ानी वटि पहिरें दर्जे अंग्रेज़ी में पढ़ंदो हुअसि, तॾहिं मूं पहिरियों ग़ज़ल लिखियो हो, जो महीने खां पोइ सदर्शन रिसाले में छपियो हो। उहो रिसालो मुंहिंजे दोस्त हूंदराज दास कढियो हो, जो उन वक़्तु ॿिए दर्जे अंग्रेज़ी में पढ़ंदो हो। ऐं मां भायां थो त भारत जे मशहूरु वकील राम जेठमलाणी जो क्लास फेलो हो। सदर्शन जा 2-4 पर्चा कढी दास कराची हलियो वियो, जिते कुझु सालनि खां पोइ रोज़ानी संसार समाचार जो सबएडिटर थियो ऐं उन में खड़ खबीते जे फ़र्ज़ी नाले सां मज़ाहिया कालम लिखंदो हो। सदर्शन में शाया थियल मुंहिंजे ग़ज़ल जी तख़लीक़ बि हिकु अजीब तजुर्बो हुई। उन्हनि ॾींहनि में मूं शिकारपुर जे जुमाणी हाल लाइब्रेरी मां स्वामी राम तीरथ जूं उर्दू में छपियल डायरियूं पढ़ण लाइ वरितियूं हुयूं, जिन में राम तीरथ जी ज़िंदगी ऐं उन जा मुशाहिदा ॾिनल हुआ। उन्हनि डायरियुनि में नज़ीर अकबर आबादी जा कुझु मखमस शामिल हुआ ऐं ॿियनि जा कुझु ग़ज़ल बि उतारियल हुआ। मूं उहे डायरियूं 24 कलाक सांदहि पढ़ियूं हुयूं ऐं मूंखां खाधो बि विसरी वियो हो। उहा कैफ़ियत अञा तारी हुई त ओचितो मूंखे हिकु ग़ज़ल सुझी आयो हो, जंहिं में 2-टे लफ़्ज़ उन ग़ज़ल जा हुया, जो मूं स्वामी तीरथ जे डायरियुनि में पढ़ियो हो। उन वक़्तु मूंखे बहर वज़न जो कोई इल्मु न हो, पर जंहिं वक़्तु उहो ग़ज़ल छपियो हो, मूंखे फ़ानी साहिब ॿुधायो हो त उन में बहर वज़न जी का ख़ासि ग़लती कान हुई। जॾहिं मां 10 दर्जे अंग्रेज़ी में पढ़ंदो हुअसि, तॾहिं मुंहिंजा कुझु नज़म अदबी रिसाले सिंधू में छपिया हुआ ऐं मुंहिंजा क्लास फेलो चवंदा हुआ त उहे नज़म मूंखे फ़ानी साहिब लिखी ॾींदो आहे। उन वक़्त खां शाइरी मुंहिंजो पीछो न छॾियो आहे ऐं मूं हिकु घड़ी लाइ बि न विसारियो आहे त मां अॻु में शाइर आहियां, ॿियो सभु कुझु पोइ आहियां। मां उहो फ़ख़्र सां चई थो सघां त सिंधी ग़ज़ल ऐं ॿी शाइरी खे
धारी रिवायत मां मूं कढियो हो ऐं उन जूं जड़ूं सिंधी शाइरी सां मिलायूं हुयूं। जेतोणीकि मूं मात्राउनि जे हिसाब सां बैत वायूं गीत लोक गीत हाइका लिखिया हा, पर मूंखे फ़ारसी बहर वज़न ते बि काफ़ी उबूर हो, जंहिंखे मूं ग़ज़ल नज़म आज़ाद नज़म गीत ॾेढ सिटे वग़ैरह में बि ईअं इस्तेमालु कयो जो को बि बहर वज़न जो उस्ताद उन मां ग़लती पकिड़े न सघंदो। उहा ॿी ॻाल्हि आहे त मूं ग़ज़लनि नज़मनि आज़ाद नज़मनि में तशबीहूं इश्तियारा फ़नी महाकात ॿोली जा गुनागू तजर्बा सभु सिंधी आंदा। उहा का ॻाल्हि न आहे त मूं फ़ारसी ऐं उर्दू शाइरी जो मुतालो करे बि सिंधी शाइरी में फ़ारसी ऐं उर्दू लफ़्ज़ घटि में घटि कमु आंदा आहिनि ऐं उन जूं जड़ूं शाह लतीफ़ सां मिलायूं आहिनि। पर मूं फ़ारसी बहर वज़न जो निढे हूंदे खां मुतालो कयो हो ऐं जे सिंधी जा जफ़ादार शाइर हा उन्हनि खां बि बहर वज़न खे 10 भेरा वधीक ॼाणंदो हुउसि। हू बार बार सिट में अगरि हदफ़ कंदा हा मां विरली कंदो हुउसि। ग़ालिब जहिड़े शाइर बि चयो हो, निकलना खुल्द से आदम का सुनते आए थे लेकिन बहुत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले। मथियों शेर 4 भेरा मुफ़ैल वज़न ते आहे, पर पढ़ण में का जो अलिफ़ हज़फ़ करे थो पढ़णो पवे जो निड़ी में कंडे वांगुरु थो खुटके। मुंहिंजी सिंध जे नए नस्ल जे शाइरनि लाइ इहा हिदायत आहे त हू फ़ारसी बहर वज़न जो मुतालो ज़रूरु कनि। ईअं बराबरि आहे त फ़ारसी हाणे असांजे तइलीमी निसाब में ज़बरदस्ती मुसलित नथी कई वञे ऐं थोरा माण्हू फ़ारसी ॼाणनि था, पर घटि में घटि उर्दू जे ज़रिए असांजे शाइरनि लाइ लाज़मी आहे त हू फ़न उर्दू जो ग़ौर सां मुतालो कनि। मूं त 2 दर्जे में उन मौज़ू ते पहिरीं महमूद ख़ादम जो किताब रहनुमाए शाइरी पढ़ियो हो ऐं मूंखे बहर वज़न जी मश्क कुल 2-4 साल करणी पई हुई। सिंधी जा ग़ज़लगो शाइर उर्दू जे साहिब दीवान शाइरनि खां मुतासिर हुआ। हू ख़लीफ़े गुल मोहम्मद जी सिंधी महाकात मुहावरनि ज़ुबान बजाए नासिख मोमिन आतिश वग़ैरह जे कलाम मां रदीफ़ ऐं काफ़िया चूंडे पंहिंजे ग़ज़लनि में आणींदा हुआ। ख़लीफ़े गुल मोहम्मद खां पोइ सिंधी ग़ज़ल उर्दू ग़ज़ल जो चरबो हूंदो हो। असां ग़ज़ल ऐं आज़ाद नज़म जे मिज़ाज में एतिरी तब्दीली आंदी जो उन में काई अजनबियत न रही। असां बहर वज़न काफ़ी ऐं रदीफ़ ऐं ॿिए पूरे फ़नी लवाज़मात खे सिंधियत जे मिज़ाज सां मुवाफ़िक़ कयो ऐं जदीद खां जदीद तरीन इंसान जे ज़हनी कशमकश उन में समाया आयासीं। हिन वक़्तु सिंधी शाइरी फ़िक्री ऐं फ़नी लिहाज़ खां क़दामत ऐं जिदत जो बहितरीन मेलाप आहे। मुंहिंजे ग़ज़ल जो फारम फ़क़्ति उर्दू ऐं फ़ारसी तां वरितो वियो आहे, बाक़ी उन में महाकात इस्तारा तशबीहूं काफ़िया रदीफ़ वग़ैरह ठेठ सिंधी आहिनि ऐं कुझु इब्तिदाई ग़ज़ल छॾे हर ग़ज़ल ते मुंहिंजी मोहर लॻियल आहे। मूं हर सन्फ़ में अजनबी जे अनसर खे रद्द करे उनखे ठेठ सिंधी बणायो आहे। उहा मुंहिंजी ख़ामी आहे या ख़ूबी आहे, उनजो फ़ैसिलो पढ़ंदड़नि ते छॾियां थो। मौलाना ग़ुलाम मोहम्मद ग्रामी जॾहिं मुंहिंजी शाइरी ते मशरक़ी शाइरी जा फ़नी क़दर ऐं रुझानात मज़मून लिखियो तॾहिं हुन मूंखे ॿुधायो हुयो त हुन शाइरी छॾे ॾिनी हुई छो त उहा हुनजे वस जी ॻाल्हि न हुई। हुन इहो बि ॿुधायो हो त हू जमयत शोरा जो मेंबर हो, तॾहिं शहर मिस्र तरह ॾिसी सारा उर्दू जा दीवान खोलींदा हुआ ऐं उन साॻिए काफ़िए ऐं रदीफ़ ते लिखियल ग़ज़ल ॾिसी पंहिंजो सिंधी ग़ज़ल लिखंदा हुआ ऐं न रुॻो रस्मी ख़्याल ॿियनि जे उर्दू ग़ज़लनि तां वठंदा हुआ, पर काफ़िया बि उन्हनि तां खणंदा हुआ। रिवायत हुननि जे मीरनि ॿारनि हथनि में उजाड़ियल मोमबती वांगुरु हुई। उहो वक़्तु गुज़री वियो जॾहिं सिंधी शाइरनि मां कफ़न ऐं काफ़ूर जी बोइ ईंदी हुई। जॾहिं लखनऊ ऐं दहली जे भुती रिवायत खां मुतासिर सिंधी शाइर काफ़िया पेमाई कंदा हुआ ऐं पंहिंजो ग़ज़ल पेनू जे पांद जीअं फैलाए दाद जी तलब कंदा हुआ। उन्हनि में न ज़िंदगी जो शऊर हो, न अदब जी शनासी ऐं न उन्हीअ उर्दू ग़ज़ल जो सही ज़ौक़ जंहिंजो 2-4 तशबीहूं हुननि लाइ उन्हीअ अंधे ॾेडर जी काइनात थी चुकियूं हुयूं जो न फ़क़्ति ज़िंदगी जी मौज ऐं तरातम खां बेख़बर हो, पर पंहिंजे खूह जे छर ते कंहिं छंड सितारे जो पाछो बि न ॾिठो हुआईं। गुज़िरियल काफ़ी अरसे जी शाइरी उहे थाफोड़ा आहे जंहिंजी चिक जूं फेंगूं अञा ताईं हैदराबाद खां लाड़काणे ते उॾामदियूं नज़र ईंदियूं ऐं जिन खे अञा ताईं कुझु तुकबंद शाइर ॼोर वांगुरु चिंबड़िया पिया आहिनि। फ़ारसी ऐं उर्दू शाइरी जी रिवायत में काई मोर जी अदा त कान हुई,
जो उन जी तकलीद कई वञे हा। अलबत्ता कुझु कांव हुद जा खंभ हटकाए उॾामंदा नज़र ईंदा हुआ। उन्हनि मां कुझु उहे बि हुआ जिन जा सतही जज़्बा हुननि खे हाली अकबर इलाहाबादी ऐं इक़बाल जे दरवाज़े ते वठी विया ऐं हू लकीर जा फ़क़ीर कुझु अदबी ओभर मां झोल भरे आया। उन खोखली शाइरी जी खिरड़ ॾिसी फोलिया न समाया। उन्हनि खां इहो विसरी वियो त असांजी ज़ुबान ऐं अदब ख़ुदि मालामाल आहे ऐं भिटाई सचल ऐं सामी जेको ज़ख़ीरो छॾियो आहे सो कॾहिं बि न खुटणो आहे ऐं फ़क़्तु उहो ई असां लाइ फ़ख़ुर जो बाइस आहे। हिकु तरफ़ फ़ारसी ऐं उर्दू शाइरी जी ततबी ऐं अंधी तक़लीद सिंधी शाइरी में जमूद पैदा कयो ऐं ॿिए तरफ़ असांजी काफ़ी बैत ऐं ॾोहीड़े में बि नई जज़्बे ऐं जिद जी निमाया कमी नज़र आई। दरअसल सिंधी गज़ल जो मिज़ाज बदिलजी वियो आहे ऐं उन में फ़ारसी ऐं उर्दू गज़ल जे फारम खां सवाइ काई मुशाबत न रही आहे। न तशबीहूं साॻियूं, न इस्तिआरा, न असातीर, ॾंद कथाऊं, न रिवायतूं, न बंदिशूं, न कनाया, न इशारा। मतिलबु त कुझु बि साॻियो न आहे ऐं हुजण बि न घुरिजे। अॻे सिंधी शाइरी में ना वॾो दिह वीरान वारो मामिरो हो। दाऊद पोते ऐं मीरान मोहम्मद शाह जो अदलो गदलो या थूथो गज़ल हूंदो हो त उनखे असांजे निसाब में असां ते मढ़े छॾींदा हुआ। जेके नाम कणिया शाइर हुआ उन्हनि जी कुलियात ॻोल्हे फुले ॾिसंदा हुआसीं त हिकु अधु सिट पढ़ण जहिड़ी मुश्किल सां मिलंदी हुई। मिसाल तौरु मूं मिस्री शाह जी कुलियात सारी उथलाई पुथलाई हुई, पर मिस्री जे तड़ जहिड़ी सिट रुॻो हिकु हुई। माउ ॾिठी मूं माठ मढ़ियुनि में जोगी जेकस विया जबरूत, या मफ़्तून हुमायूं जे सॼे दीवान में सिट रुॻो हिकु पढ़ण जहिड़ी हुई। तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारे मां न रुॻो। जेकॾहिं सिंधी शाइरी मां भिटाई जी शाइरी कढी वञे त उनजो सारो सरमायो हिकु वाहणी वाटड़ू जे हड़ जेतिरो मस थींदो, जंहिंमें इगड़ियुनि थिगड़ियुनि खां सवाइ कुझु बि न हूंदो। हीअ चूंड वर्क हुआ शेख अयाज़ जे किताब शेख अयाज़ जा तनक़ीदी मज़मून मां। हीअ किताब सतार पीरज़ादे सहेड़ियो आहे जेको 2018 में सिंध जे सक़ाफ़त खाते पारां छपराए पधिरो कयो वियो हो। इन ते प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए चन। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।